2013 में NTS पास उम्मीदवारनि जो ऑफर ऑर्डर न मिलण खिलाफ एहतजाज। वज़ीर तालीम सां ऑर्डर ॾियण जो मुतालबो। तफ़सीलन मूजिब सोबोदेरो जे रहवासी नौजवाननि इम्तियाज़ अली सहतो, शफ़क़त अली काज़ी ऐं मोहम्मद बुढ़ल सहतो तालके प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे चयो त असां NTS 2013 जा पास उस्ताद उम्मीदवार आहियूं। कोर्ट जे हुक्म जे बावजूद असांखे नज़रअंदाज कयो पियो वञे। अदालत सगोरी जे हुक्म बावजूद बि वज़ीर तालीम सरदार अली शाह ऐं सेक्रेटरी तालीम अकबर लगारी NTS पास 2013 जे उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर नथा ॾियनि। अदालत सगोरी जे हुक्म खे थोॾे छॾियो आहे। हुननि वज़ीर आला सिंध, चीफ सेक्रेटरी सिंध, सेक्रेटरी तालीम खां घुर कंदे मुतालबो कयो आहे त NTS 2013 पास उम्मीदवारनि खे जल्द ऑर्डर ॾिना वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।